राजकोट राणीपुर में बेदर्दी सां क़तल थियल शहीद फ़ातिमा ऐं सखर में क़तल थियल सहाफ़ी जानमन महर वारे वाक़े ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो। एसटीपी जे कारकुननि ज़िले सदर इमदाद सूमरो, एसटीपी कराची डिवीज़न जे जनरल सेक्रेटरी हयात तुनियो, ज़ाहिद मक्सी, दाद मोहम्मद खंड, मोहसन मीरजत, रशीद मक्सी ऐं ॿियनि जी अॻवानी में कोडू-मोडू चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त खे तशदुद ज़्यादती जो निशानो बणाए तड़पाए क़तल कयो वियो आहे, जेको इंतिहाई किरियल अमल आहे। हुननि चयो त सखर जे सीनियर सहाफ़ी जानमन महर खे हक़ सच लिखण ते क़तल कयो वियो आहे, जंहिं जी मज़म्मत कयूं था। मुज़ाहिरीन क़ानून लाॻू कंदड़ इदारनि खां मुतालिबो कंदे घुर कई आहे त फ़ातिमा जे क़तल ऐं सहाफ़ी जानमन महर जे क़ातिलनि खे सरेआम फाही ॾिनी वञे ऐं बेगुनाह जे खून सां इंसाफ़ कयो वञे। फ़ातिमा जे क़ातिलनि खे इंसाफ़ कयो, इंसाफ़ कयो, इंसाफ़ कयो, इंसाफ़ कयो। फ़ातिमा जे क़ातिलनि खे, फ़ातिमा जे क़ातिलनि खे, फ़ातिमा जे क़ातिलनि खे ये मासूम न्यारी था, ये मासूम न्यारी था।